रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो। ख़बरुनि जी दुनिया 25 मई 2022 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हुकूमत पारां सिंध में कलम 144 लागू कयो वियो आहे। क़ौम परस्त अॻवान पारां कलम 144 लागू करण वारे हुकूमती क़दम खे आमराणो क़दम क़रार ॾिनो आहे। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। नगर पार्कर में बासर जे धमकियुनि सबबि औरत ख़ुदकशी करे छॾी। कोटड़ी में फ़ैल थियण ते शागिर्द ज़िंदगी जो अंत आंदो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पाकिस्तान में इंसानी हक़नि ऐं तौहीन रिसालत जे क़ानूननि बाबति ख़तो किताबत जे हवाले सां गुज़िरियल महीने कैनेडा जे परॾेही मामलनि वारे वज़ीर मेलानी जोली पारां मिलियल जवाब खे वंड कंदे ख़ुशी जो इज़हार कयो आहे। वज़ीर पंहिंजे जवाब में चयो आहे त इंसानी हक़नि जो फ़रोग़ ऐं तहफ़ुज़, जंहिंमें मज़हब या अक़ीदे जी आज़ादी बि शामिल आहे, कैनेडा जे परॾेही पॉलिसी जो लाज़मी हिसो आहे ऐं उन सां गॾु पाकिस्तान सां असांजे लाॻापनि जी अहम तरजीह आहे। यादि रहे त कैनेडा जे MP गारंट जेनिस पाकिस्तान में तौहीन रिसालत जे क़ानून जे ग़लति इस्तेमालु, हिंदू छोकिरियुनि जे जबरी मज़हब मटाइण, जबरी अगवा ऐं नोतन लाल केस जे ख़िलाफ़ पार्लियामानी पटीशन पिणु स्पॉन्सर कई हुई। नोतन लाल खे 7 फरवरी 2022 ते तौहीन रिसालत जे कूड़े इल्ज़ाम में उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। हुकूमत पारां सिंध में कलम 144 लागू कयो वियो आहे, जॾहिं त सिंध जे क़ौम परस्तनि सिंध अंदरि कलम 144 लागू करण खे ग़ैर जमहूरी ऐं आमराणो फ़ैसिलो क़रार ॾिनो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह ऐं सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह पंहिंजे बयान में चयो आहे त नाम निहाद जमहूरी हुकूमत सिंध समेत सॼे मुल्क में कलम 144 लागू करे बदतरीन आमरीत जी सोच जी अकासी कई आहे। हुक्मरान पंहिंजे सियासी मुफ़ादनि ख़ातिर हुकूमती वसीला इस्तेमालु करे रैलियूं, मुज़ाहिरा ऐं धरना हणंदा रहिया आहिनि, पर मुख़ालिफ़ सियासी जमायतनि जे रस्ता रोक करे ख़ौफ़ ऐं तशदुद जी फ़िज़ा क़ाइमु करणु जमहूरी ऐं ग़ैर आइनी क़दम आहे। हुन वधीक चयो त जॾहिं बि मुल्क जे अंदरि अवाम खे इज़हार जी आज़ादी जो हक़ खसण जी कोशिश कई वेंदी आहे, उन वक़्तु हुक्मरान जी बौखलाहट ऐं कमज़ोरी साम्हूं अची वेंदी आहे। होॾांहुं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी सिंध हुकूमत पारां सॼे सूबे में कलम 144 लागू करण वारे अमल खे ग़ैर जमहूरी अमल ऐं आमराणो फ़ैसिलो क़रार ॾींदे चयो त PPA सरकार सिंध अंदरि कलम 144 लागू करे अमरीत जे दौर जो वर्जाउ कयो आहे। हिन अमल जे पुठियां PP पारां मकानी चूंडनि में PP मुख़ालिफ़ उमेदवारनि जी चूंड मुहिम खे रोके पंहिंजा मनपसंद नतीजा हासिल करणु आहे, त ॿिए पासे सिंध में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाजनि खे रोकणु आहे। जमहूरियत जी दावेदार हुकूमत सिंध जे अंदरि सियासी सरगर्मियुनि ऐं एहतिजाजनि जे हक़ खे रोकणु ऐं उन ते पाबंदी लॻाइण कंहिं बि रीति जमहूरी रिवायत नाहे। हिन अमल जे पुठियां PP पारां मकानी चूंडनि में PP मुख़ालिफ़ उमेदवारनि जी चूंड मुहिम खे रोके पंहिंजा मनपसंद नतीजा हासिल करणु आहे। ॿिए पासे सिंध में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाजनि खे रोकणु आहे। जमहूरियत जी दावेदार हुकूमत सिंध जे अंदरि सियासी सरगर्मियुनि ऐं एहतिजाजनि जे हक़ खे रोकणु ऐं उन ते पाबंदी लॻाइण कंहिं बि रीति जमहूरी रिवायत नाहे। PP हुकूमत जे अहिड़े नादरशाही नमूने वारे हुक्मनामे खे सिंध तरक़ी पसंद पार्टी न सिर्फ़ जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी सम्झे थी, पर उनखे आमरीत जो रूप सम्झे थी। हुन वधीक चयो त मुल्क जे अंदरि हर सियासी पार्टी खे इहो हक़ आहे त उहा पंहिंजे सियासी एजेंडा तहत मुल्क जे क़ानून
ॿिए पासे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे सिंध में जलसन जुलूसनि ते पाबंदी मढ़े कलम 144 लागू करण जी मज़मत कंदे चयो आहे त सिंध हुकूमत गैर जमहूरी ऐं आमराणो फ़ैसिलो कयो आहे ऐं हुन आमरियती दौर जी यादि ताज़ी कई आहे। सिंध में ॾुकार वारियूं हालतूं आहिनि। पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ हारी आबादगार ऐं आम माण्हू रस्तनि ते आहिनि। पीपी हुकूमत उन अवामी एहतिजाजी लहर खे रोकणु चाहे थी। असीं उन डिक्टेटरशिप वारे फ़ैसिले खे रद्द करियूं था। अयाज़ लतीफ़ पली जे पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो त पाण सां ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करणु ऐं एहतिजाज करणु अवाम जो जमहूरी आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे। कहिड़ो बि हुकुमरान उन खां रोके नथो सघे। ॿिए तरफ़ सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध सरकार सूबे में कलम 144 लागू करे आमरे जी यादि ताज़ी कई आहे। पीपीए सरकार मकानी चूंडनि में मुख़ालिफ़ उमेदवारनि जी मुहिम खे रोकण लाइ अहिड़ा हरबा इस्तेमालु करे रही आहे। सिंध में पाणी नाहे जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। पाणी जी खोट ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाजनि खे दॿाइण लाइ सिंध सरकार आमराणो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हारी कमेटी अहिड़े फ़ैसिले खे रद्द करे थी ऐं मुतालबो थी करे त फ़ौरी तौरु कलम 144 लागू करण वारो नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ोर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे वतन खे हिकु वक़्तु मुख़्तलिफ़ ख़तरा दरपेश आहिनि, जिन मां हिकिड़ो अहम ख़तरो असांजे क़ौमी वजूद जे मिसारजण जो ख़तरो आहे। जंहिं लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे क़ौमी ऐं वतनी वजूद खे बचाइण लाइ घुरिबल किरदारु अदा करियूं। उन सिलसिले में जीअं सिंध क़ौमी पार्टी पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करण लाइ मुसलसिल जाखोड़े रही आहे। क़ौमी पार्टी साईं जीएम सैद जे अदम तशदुद वारे फ़लसफ़े ते यकीन रखंदे सिंध जे क़ौमी तशख़ुस ऐं मुल्की हैसियत जी बहाली लाइ पुरअमन सियासी जदोजहद में यकीन रखे थी। असां सम्झूं था त पुरअमन सियासी जदोजहद ई असांजे क़ौमी मुफ़ादनि में आहे। ताक़त जो तवाज़न हाकिमनि ऐं बालादस्त क़ौमनि जे हक़ में हूंदो आहे, जॾहिं त महकूम क़ौमूं ॾाहप ऐं पुरअमन सियासी सघ सां हालतुनि ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि ऐं उन जो रुख़ मोड़ींदियूं आहिनि। हुन चयो त क़ौमी पार्टी पारां 29 मई ते ठरी मीरवाह में पाणी जी खोट ऐं डेमनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वेंदी। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। यारूलुंड जे मुख़्तलिफ़ शाख़नि गाजी मैनर, पिताफ़ी मैनर, कुंडो मैनर, माही वाह में पाणी न पहुचण जे ख़िलाफ़ आबादगारनि ग़ुलाम मुर्तज़ा लुंड, शाह अली महर, दरिया ख़ान लुंड ऐं ॿिनि जी अॻुवाणी में यारूलुंड खां मीरकोश रेगुलेटर ताईं मोटर साइकिलनि कारुनि जी रैली कढी एहतिजाजी धरणो हयो। आबादगार अॻुवाणनि जो चवणु हो त यारूलुंड जे भरपासे जे केतिरनि ई वाहन ऐं शाख़नि में हिन वक़्त ताईं पाणी न पहुची सघियो आहे। पाणी न पहुचण जे करे लखें एकड़ ज़मीन गैराबाद पियल आहे ऐं फसल न पोखिजी सघियो आहे। पाणी न हुजण करे हिते जानवर बि उञ विघे मरी रहिया आहिनि। आबादगारनि जो वधीक चवणु हो त घोटकी ज़िले जा वाह जिते बासरनि जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि में त पाणी छॾियो वियो आहे, पर असांजे इलाइक़नि जूं शाख़ूं अञा ताईं बंदि आहिनि। असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे त जीअं असां फसल वक़्त ते पोखे सघूं। आबादगार मीरकोश रेगुलेटर ते 4 कलाक निटहण उस में धरणो हणी वेठल रहिया। धरणे वारे हंधि इंजीनियर आपाशी ख़ुर्शीद खोखर पहुची ॻाल्हियूं कयूं। आबादगारनि जा मुतालबा तस्लीम कंदे बंदि पियल शाख़नि में 1 खां 2 फुट पाणी छॾियो वियो। आबादगारनि जो मुतालबो तस्लीम थियण बाद धरणो ख़तमु कयो वियो। नवाबशाह में आमरजी शाख जे आबादगारनि पाणी जी खोट ऐं SDO आपाशी बिलावल बुलैदी जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मोरो बांधी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आबादगारनि नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते आबादगारनि फ़ख्र अब्बास शाह, मुजीब जमाली, शादी ख़ान जमाली, नूर अहमद ॾाहिरी, इलाही बख़्श जमाली, मोहम्मद जुमन जमाली ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल राति SDO आपाशी ज़बरदस्ती वाटर कोरस बंदि करे रहियो हो, जंहिंखां रोकण ते SDO आबादगारनि मथां फायरिंग करे ॾिनी। SDO रिश्वत तलब करे रहियो आहे। पैसा न ॾियण ते हूअ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे
आबादगारनि खे तंग करे रहियो आहे ऐं वाटर कोरस बंदि करे रहियो आहे। हुननि पीपी जे आला क़यादत खे अपील कई त नोटिस वठी SDO आपाशी खे हटाए इंसाफ़ ॾियारियो वञे। डिप्लो माइनर जे आबादगारनि मोहम्मद ईसा लुंड, अली बहादुर लुंड, रियाज़ दरस ऐं रज़ाक ॾिनू दरस जी अॻवानी में पाणी जी खोट SDO आपाशी ख़िलाफ़ डिप्लो माइनर जे मुंड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। हुननि चयो त असांजे डिप्लो माइनर खे SDO बदर मेमण हथरादू धिको हणी पाणी बंदि कयो आहे, जेको ज़ुल्म आहे। हुननि चयो त असांजी को दांह ॿुधण वारो न आहे। SDO बदर मेमण बासर ज़मींदारनि खां पैसा वठी असांजो पाणी बंदि कयो आहे। 24 कलाकनि अंदरि डिप्लो माइनर खां धिको न हटायो त असां पाण हटाईंदासीं। अवामी तहरीक ज़िले हैदराबाद पारां सिंध में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ काल्ह हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि नूर अहमद कातियार, सभानी डाहिरी, आतिफ़ मलाह, उमराह समू ऐं ॿियनि मुतालबो कयो त 1945 वारे सिंध पंजाब पाणी ठाह ते अमल करे सिंध जे पाणी ते लॻंदड़ धाड़ा बंदि करे नवनि डेमनि जा बयान जारी कंदड़ आबी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह खे फ़ौरी तौर ते हटायो वञे। हुननि चयो त सिंध जे अवाम जो गॾियल मौक़िफ़ आहे त पंजाब जो हुकुमरान तबिको सिंध जो पाणी ज़बरदस्ती खणंदो रहियो आहे। उन करे सिंधु दरिया ते सिंध जे अवाम खे को बि कट, कैनाल ऐं डैम क़बूल नाहे। पीपी जे वफ़ाक़ी वज़ीर जो अहिड़ो बयानु सिंध जे अवाम जे फटण ते लूण बुरकण बराबरि आहे। अॻवाननि चयो त सिंध में पाणी जी हथरादू खोट सबबि हज़ारें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। माण्हुनि वटि पीअण लाइ पाणी बि नाहे। डेल्टा में पाणी न छॾण सबबि लखें एकड़ ज़मीन समुंड पाए वियो आहे। सिंध सां वफ़ाक़ जो रवैयो माटेली माव वारो आहे। अॻवान चयो त पंजाब जे धाड़ियल वाहन ऐं कैनालनि खे बंदि करण सां ई सिंध में पाणी जी खोट ख़तमु थींदी। पंजाब मुख़्तलिफ़ धाड़ियल वाहन, कैनालनि ऐं डेमनि ज़रिए सिंध जो समूरो पाणी खणी रहियो आहे। तौसा, पंजनंद ऐं चिश्मा जहलम ॿई गैर क़ानूनी ऐं ॾाढ मुड़सी ज़रिए ठाहियल कैनाल आहिनि। से बि फ़क़्ति ॿोॾियुनि जी सूरत में खोलण जी शर्त ते ठाहिया विया हुआ, पर पंजाब जा जागीरदार पीपी सरकार जे साथ सां उन्हनि खे 12 महीना वहाए सिंध खे पीअण जे पाणी खां बि महरूम कयो वेठा आहिनि। नगर पार्कर में बासर जे मुबियाना धमकियुनि सबबि औरत आपघात करे छॾियो। ॻोठ कास्बो में 5 ॿारनि जी माउ झीणी ज़ाल ख़ुशहाल मेघवाड़ घर अंदरि लांढी में रसो ॿधी ख़ुदकशी कई। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ख़ुदकशी कंदड़ नारी जे भाउ अमुलख ऐं सुरेश मेघवाड़ साफ़िन खे ॿुधायो त असांजी भेण जे ॾेर ऐं मुड़ुस सां बासर जो झेड़ो हलंदड़ हो। असांजी भेण तोड़े ॿियनि घर जे औरतनि मथां घर खां ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लॻल हुई। असांजी भेण पंहिंजा सोना ज़ेवर विकिरो करे बासर खे पंहिंजे मुड़ुस जो कर्ज़ भरे ॾिनो हो। असांजी भेण बासर जे धमकियुनि खां तंग थी ख़ुदकशी कई आहे। जॾहिं त राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त औरत घरू परेशानियुनि सबबि ज़िंदगी जो अंत आंदो आहे। कोटड़ी में 11हीं क्लास में फ़ेल थियण ते रेलवे कॉलोनी कोटड़ी जे रहवासी 20 सालनि जे शागिर्द फीज़ान शाह कोटड़ी फाटक जे ओवरहेड ब्रिज तां टिपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। रेंजर्स अहलकारनि नौजवान जे लाश खे खणी अस्पताल पहुचायो। पुलिस ॿुधायो त नौजवान फीज़ान शाह 11हीं क्लास में फ़ेल थियण ते मायूस थी ख़ुदकशी कई आहे। फ़ौती शागिर्द जे खीसे मां मिलियल मार्कशीट में हूअ 6 मां 4 सब्जेक्टनि में फ़ेल थियल आहे। शागिर्द जे खीसे मां 11हीं क्लास जी मार्कशीट, शनाख़्ती कार्ड जी फ़ोटोकॉपी मिली आहे। ख़ैरपुर भरिसां ॻोठ भाणू फिलपोटो में ज़मीन जी मालिकी तां 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में 3 वरहनि जो मासूम पीरल ऐं नादर हुसैन फिलपोटो मौक़े ते क़त्ल थी विया, जॾहिं त मक़तूल बारड़े पीरल जी माउ हिफ़्ज़ा ऐं नईम फिलपोटो ज़ख़्मी थी पिया। जामशोरे भरिसां ॻोठ चाकरखाना राजड़ में सैफ़ जे सहकार सां हलंदड़
बिनज़ा एजुकेशन स्कूल में सालियानी तकरीब थी गुज़री। उस्तादनि शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं शील्डूं ॾिनियूं वियूं। जामशोरे भरिसां ॻोठ चाकरखाना राजड़ में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ बिनज़ा एजुकेशन स्कूल में सालियानी इम्तिहान में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि में इनाम ऐं उस्तादनि खे मञता सर्टिफिकेट ॾियण जे सिलसिले में तकरीब थी गुज़री, जंहिंमें सिंध एजुकेशन फाउंडेशन जो डिप्टी डायरेक्टर नवाब ज़फ़र अली महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। प्रोग्राम में ॻोठ चाकरखाना राजड़ जे मोज़िज़नि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सैफ़ सालियाने इम्तिहान में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम विरहाया। पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में दुआ, फरमा, आयशा, मरियम, हसनैन, दिलकश ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते उस्तादनि खे मञता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया, जिन में सबा चांडियो, बख्तावर, कोसर, दोदो राजड़, अफ़शां, आयशा, सनम, कुलसूम खोखर ऐं ॿिया शामिल हुआ। डिप्टी डायरेक्टर सैफ़ तरफ़ां बिनज़ा स्कूल मैनेजमेंट खे मञता सर्टिफिकेट पिणु ॾिनो वियो। बिनज़ा एजुकेशन सिस्टम जी डायरेक्टर बेनज़ीर राजड़, प्रिंसिपाल सनम राजड़ ऐं सवेरा जमील महिमान ख़ासि खे शील्ड पेश कई। प्रोग्राम में डिप्टी डायरेक्टर सैफ़ ज़फ़र अली पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सॼी सिंध में सैफ़ जे सहकार सां 2700 स्कूल हलंदड़ आहिनि, जिन मां को बि स्कूल अहिड़ो नाहे जेको बंदि हुजे। हिन स्कॉलरशिप बाबति ॻाल्हाईंदे चयो त हर शागिर्द लाइ स्कॉलर बराबरि आहे। असां हर शागिर्द खे अॻिते अचण जो मौक़ो ॾिनो आहे। सॼी सिंध मां सैफ़ स्कूलनि जा शागिर्द स्कॉलर ते मुख़्तलिफ़ आला तालीमी इदारनि में, जिन में बख्तावर कैडेट कॉलेज, डॉक्टर अब्दुल कदीर कॉलेज इस्लामाबाद ऐं पब्लिक स्कूल हैदराबाद में तालीम पिराए रहिया आहिनि। हुन बिनज़ा स्कूल जे उस्तादनि जी साराह कंदे चयो त कोरोना वायरस वबा दौरान 2 वरहनि जो वॾो अरसो उस्तादनि लाइ चैलेंज हो, पर उन बावजूदु हिन स्कूल जे उस्तादनि हिमत न हारी, जंहिंजो सबूत हिन स्कूल जे शागिर्दनि जी बहितर कारकर्दगी आहे। प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में सवालनि जवाबनि जो मुक़ाबिलो करायो वियो। शागिर्दनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते टेबलोज़ पिणु पेश कया। सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न पारां लतीफ़ हाउस, बिलाल कॉलोनी, कोरंगी, कराची में सिंध जे 2 अमल किरदारनि बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई ऐं सिंध जे बहादुर फर्ज़ंद शहीद मुज़फ़र भुट्टो जी वरसी मल्हाई वई। सिंध जे हिननि ॿिन्ही अमल किरदारनि खे सिंध जे क़ौमी तराने सां भेटा पेश कई वई, जंहिंखां पोइ हिन तक़रीब में शरीक थींदड़ सभिनी उहिदेदारनि ऐं कारकुननि सिंध जे उन्हनि 2 अज़ीम किरदारनि खे लफ़्ज़नि जी भेटा ॾींदे चयो त कामरेड हैदर बख़्श जतोई लाड़काणे ज़िले जे तलके डोकरी जे ॻोठ बखुअ देरो में पैदा थियो। संसद तालुक़ सिंध जे हारी घराणे सां हो। पाण शुरूआती तालीम लाड़काणे मां हासिल कयाऊं ऐं पंहिंजी ज़हनी सलाहियत सबबि हमेशह पहिरीं पोज़ीशन माणींदा रहिया। हुन कलेक्टरीअ जी नौकरी तां इस्तीफ़ा ॾेई सिंध हारी तहरीक में शमूलियत इख़्तियार कई ऐं उनखे पूरी सिंध में सरगर्म कयो। कामरेड हैदर बख़्श जतोई अधो-अधु बटाई ऐं टेनेंसी एक्ट पास कराया ऐं सिंध जे मज़लूम हारियुनि खे इंसाफ़ ॾियारियो। सिंध जी बहादुर औरत जंहिं धारे पंजाबी चौधरी सां मुहारियो अटकायो ऐं शहादत माणी, उहा सिंध जी बहादुर शहीद औरत माई बख्तावर पिणु हारी तहरीक जी शहीद हुई। कामरेड जॾहिं लाड़काणे मां इलेक्शन विढ़ियो पए त सिंध जे गद्दार अयूब खोड़े खेसि खंभे गुम कराए छॾियो, जंहिं सबबि पाण इलेक्शन हाराए विया। कामरेड हैदर बख़्श जतोई सियासी कारकुननि सां गॾु मज़ाहिमती शाइर पिणु हुयो, जंहिं अज़ीम नज़म तख़लीक़ कयो। जिए सिंध, जिए सिंध, जाम मोहबत पिए सिंध, जेको अॼु हिकु तहरीक बणिजी चुको आहे। उन नज़म खां मुतासिर थी साईं GM सैद पंहिंजी तहरीक खे जिए सिंध जो नालो ॾिनो, जेका पिणु अॼु सिंध जी आज़ादी जी तहरीक बणिजी चुकी आहे। जिए सिंध जे नाले में साह विझंदड़ त सिंध जा शहीद घणा आहिनि, पर शहीद मुज़फ़र भुट्टो सिंध जी तारीख़ में बहादुरी जी अलामत बणियल आहे, जेको रियासती टार्चर सेलनि में बि सिंध जी आज़ादी जी सदा बुलंद कंदो रहियो ऐं ज़ालिम क़ुवतनि खे ललकारींदो रहियो। शहीद मुज़फ़र भुट्टो सन जे स्टेजनि ते ऐलानिया चवंदो हो त
हिक न 10 भेरा या 100 भेरा बि जे जनम मिलियो त सिंध जे आजपे ख़ातिर शहादतूं माणींदो रहंदुसि ऐं हिन धरतीअ खे पंहिंजे रत सां रेज ॾींदो रहंदुसि। ऐं मूं पंहिंजी घरवारी साइमा भुट्टो खे बि इहो चई छॾियो आहे त मुंहिंजी शहादत ते अगरि क़ौमी कारकुन उत्साह नथा वठनि त उन्हनि खे वधीक उत्साह ॾियारण लाइ मुंहिंजे पुटु आकाश जो रत वहाइणो पवे त उहो बि वहाइजां। शहीद मुज़फ़र भुट्टो सिंध जी तारीख़ जो अनमोल शहीद आहे जंहिं रियासती ख़ौफ़ खे शिकस्त ॾेई सिंध जे नौजवाननि में शौक़ शहादत पैदा करे आज़ादी जी तड़प पैदा कई। जंहिंखां घबराइजी पंजाब साम्राज्य शहीद मुज़फ़र भुट्टो खे 2 भेरा खंभे गुम कयो ऐं खेसि 2 सालनि जे बदतरीन तशदुद खां पोइ 22 मई ते खेसि दिमाग़ में गोली हणी शहीद करे हटड़ी बाईपास हैदराबाद वटि उछलाए विया। असां अॼु संदसि शहादत जे ॾींहं ते खेसि क़ौमी सलाम पेश करियूं था। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैरु।